सिंध जे सियासी अॻवाननि इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि इरसा एक्ट में तरमीम रद्द करे छॾी आहे। हैदराबाद में सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम पारां दरिया बचाओ सिंध बचाओ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में ज़ैन शाह, रोशन बुरड़ो, मुश्ताक मीरानी, इनाम शेख, GN खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया ते केनाल बर्दाश्त न कया वेंदा। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे सियासी अॻवाननि इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि इरसा एक्ट में तरमीम रद्द करे छॾी आहे। हैदराबाद में सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम पारां दरिया बचाओ सिंध बचाओ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में ज़ैन शाह, रोशन बुरड़ो, मुश्ताक मीरानी, इनाम शेख, GN खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया ते केनाल बर्दाश्त न कया वेंदा। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं। सिंध जे सियासी अॻवाननि इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि इरसा एक्ट में तरमीम रद्द करे छॾी आहे। हैदराबाद में सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम पारां दरिया बचाओ सिंध बचाओ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में ज़ैन शाह, रोशन बुरड़ो, मुश्ताक मीरानी, इनाम शेख, GN खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया ते केनाल बर्दाश्त न कया वेंदा। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया नाज़रीन त सिंध जे सियासी अॻवाननि इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि इरसा एक्ट में तरमीम रद्द करे छॾी आहे। हैदराबाद में सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम पारां दरिया बचाओ सिंध बचाओ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई आहे। कॉन्फ्रेंस में ज़ैन शाह, रोशन बुरड़ो, मुश्ताक मीरानी, इनाम शेख, GN खोसो ऐं ॿियनि शिरकत कई आहे। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया ते केनाल बर्दाश्त न कया वेंदा। अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं। सिंध जे सियासी अॻवाननि इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि इरसा एक्ट में तरमीम रद्द करे छॾी आहे।